किथे आ? अचु मारे इंतजार कयां तुंहिंजो। हा न भाई फकीर लगे तो असली है। Oh no! फकीर दुआ के जा। साबा खुलिया कोन। रखी जा बस ले कर रखी जा। दुआ कर या। तू वन तू देखो पुल ते छोला खपाइंदो। हाँ सही सुना तो दई। तू सुन्यो ट्रेडवे बोस की लगो तिचमो इतन जो कोट काठो आंदे सुन्या बड़ा। वाह अमीर थी अमीर वडो। तू की अमीर थे सुन्यो मानू की अमीर थे बैंक बैलेंस ये अकाउंट काठो आंदे सुन्या ट्रेड। सफा सोली गाला तू बिया मेरी ने एक रात में जरा। और की है? अब्बा एकड़े दोस्त मुके सलाह देनी त तू प्राइवेट स्कूल खोल। बनियो टुकड़ो वठी स्कूल हणी वेही 5 लख महीने आया मुंहिंजे लाइ। तू उस्ताद वरी करे नो थे। अब्बा सफा सोलो आ उस्ताद मां प्रिंसिपल हाई स्कूल जो प्रिंसिपल ने भागा। अच्छा यले भी पूरी कान मुखे सलाह रे किए थे। अब्बा सफा सोलो आ माठड़ी करे स्कूल खोल तू वन याफी दे वेही रो किंदो कमाए दिसो। मां भी पाए वारे गड बकरियूं कढी रंग रूप कराए बटे टेबलूं वठी चापो कम थी वेंदो। मिंट मजा तो ये कमाईंदे 5-6 लख महीने आया पर मां उस्ताद का थोणिया। अब्बा सफा सोलो आ असा वाला सिंधी नौजवान होटलन ते वेठा दे पढ़ियल लिखियल वनी 2-3 काय या 2-3 हज़ार पगार दिस त बीहंदा न उन्हनि खे लठ हथ में ॾेई छॾ ॾिस त कीअं था ॿार पढ़ाइनि। पर ॿारनि जा माउ पीउ था अॼु असांजा ॿार पढ़ाइण था पोइ। अब्बा असां चाहे मथां हिकु ॿार जे बीठा हूंदासीं जा जेको पाणे शौक़ु हूंदसि पढ़ंदो न पढ़े हूंदसि न पढ़ंदो। पोइ मां बि वञा वारे खे रंग रूप करायां ऐं मुंहिंजा माला ॿेली इन ॿिन्हिनि खे चवां 8 पढ़ियल इहे बि ॿार पढ़ाईंदा अलाए ॿियो छा पढ़ाईंदा। हा पोइ छा पिया कमाई खाईंदासीं भाई। हा वञ। आकाश एंटरटेनमेंट के सब्सक्राइब कयो उन सां गॾु घंटी वारे बटन ते क्लिक कयो ये हर ईंदड़ नई वीडियोस तव्हां ॾिसण न विसारियो।